नाज़िन अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत लाल शहबाज़ कलंदर जे 731 सालियाने उर्स जूं तक़रीबूं ॿिए ॾींहुं बि जारी आहिनि, जॾहिं त हज़ार पांधीड़ा सेवण पहुतल आहिनि। उन ई हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर गुलशेर रिंद। जी बिल्कुल, सिंध के अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत लाल शहबाज़ कलंदर के अज बे ॾींहुं तक़रीबूं जारी आहिनि। मुल्क के कुंड कुर्छ में लखन के तइदाद में कलंदर जा पांधीड़ा सेवण पहुतल आहिनि। कलंदर जा पांधीड़ा कलंदरी धमाल ते रक़्स करे जेको आहे सो पंहिंजे अक़ीदत जो इज़हार करे रहिया आहिनि। जॾहिं त पांधीड़नि पारां कलंदर जी मज़ार ते चादर चाढ़ण जो सिलसिलो बि जेको आहे सो जारी आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते मेले में जेको आहे सो मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा स्टॉल लगाया विया आहिनि, मिठाइनि जा दुकान लगाया विया आहिनि, जॾहिं त होटलुनि खे जेको आहे सो पिणु जेको आहे सो सिंगारियो वियो आहे। ऐं तव्हांखे ॿियो ॿुधाईंदो हलां त अॼु तक़रीबन जे हवाले सां ॿुधाईंदो हलां त मलाखड़ा ग्राउंड में अॼु जेको ॿिए ॾींहुं बि मलाखड़ो मुनक़िद कयो वेंदो, जंहिंमें सिंध बलोचिस्तान जा मशहूरु मल पहलवान जेको आहे सो पंहिंजी ज़ोर आज़माई कंदा। मलाखड़े में जेको आहे सो डिप्टी कमिश्नर जामशोरो जेको आहे सो महिमान ख़ासि तौरु शिरकत कंदो, जॾहिं त अदबी कॉन्फ्रेंस में अॼु जेको आहे सो ऑडिटोरियम हॉल में जेको आहे सो अदबी कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वेंदी, जंहिंमें जेको आहे सो सक़ाफ़त खाते जो वज़ीर सूबाई वज़ीर सैयद अख़्तर अली शाह ऐं DG मुनवर अली मैसर पाण जेको आहे सो महिमान ख़ासि तौरु शिरकत कंदा। अदबी कॉन्फ्रेंस में लेखक शाइर ऐं जेको आहे सो मकाला पढ़ी कलंदर लाल शहबाज़ जे मज़ा इन ते ज़िंदगी ते रोशनी विझंदा। ऐं जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि उहे नाक़स कया विया आहिनि। किथे बि पुलिस जेका आहे सा असांखे नज़र न पई अचे। बिला जवाज़ जेको आहे सो जेको पुलिस जेका आहे सा ज़ाइरिन खे जेको आहे सो तंग करे पई थी। ऐं दरगाह कलंदर जे भरपासे जेके एरिए में जेको आहे सो 500 खां वधीक जेको ज़ाइरिन जा जेब कतरा जेको आहे सो खीसा ख़ाली करे विया आहिनि। केतिरा ई जेको आहे सो सवनि जे तइदाद में हींअर बि सेवन थाणे ते बिला जवाज़ पांधीड़ा जेके आहिनि से वाड़ियल आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां पांधीड़नि मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द मामले जो नोटिस वठी हितां जे जेके ईंदड़ पांधीड़नि खे जेको आहे सो तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। जी।